नमस्कार दोस्तों, मैं चांदनी नेबनाणी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी फास्टेस्ट न्यूज़। अचो त नज़र कयूं अॼु जी ख़बरुनि ते। CBSE जे बोर्ड जे एग्ज़ाम जा नतीजा थिया ज़ाहिर। CBSE पारां वठण में आयल दर्जे 10 ऐं 12 जे एग्ज़ाम जो अॼु नतीजो ज़ाहिर थियो हुओ। हिन में देश जे 12 लख शागिर्दनि एग्ज़ाम ॾिनी हुई। दमन सब जेल जी कैदीअ जी हत्या जे करे ॿियो हिकु माण्हू गिरफ़्तार। दमन जी सब जेल जे कैदीअ ते फायरिंग करे हत्या कंदड़ 5 ॼणा गिरफ़्तार थियण खां पोइ हुननि खे रिवॉल्वर ॾींदड़ वधीक हिकु गिरफ़्तार कयो वियो आहे। बारडोलीअ में कुर्मीअ जी थी हत्या। सूरत पासे जे बारडोलीअ जे हिकु ॻोठ में बनीअ जे रस्ते जे मुदे थियल झगड़े में कुर्मीअ जी हत्या थियण ते पुलिस पारां तहक़ीक़ात शुरू कई वई आहे। सूरत जो प्लेयर रोमित बुनकीअ जो शंकास्पद मौत। सूरत जो स्पोर्ट्स प्लेयर रोमित बुनकीअ खे पीलिया थियण ते हॉस्पिटल में दाख़िल करण खां पोइ थियल मौत ते हॉस्पिटल जी बेदरकारी हुअण जो आक्षेप थी रहियो आहे। केशोद में उधार न ॾींदे चाकूअ सां थियो हुमिलो। गुजरात जे केशोद शहर में उधार में पान ॾियण जी न कंदे हिकु बदमाश दुकानदार ऐं हुन जी औरत ते चाकूअ जा वार करे घायल करण ते पुलिस मौक़े ते पहुती हुई। जामनगर में आत्मविलोपन जी कोशिश मुद्दे तंगदिली। जामनगर में जड़ संचय अभियान जे विरोध में आत्मविलोपन करे रहियल दलित आगेवान खे पुलिस गिरफ़्तार कंदे पुलिस ते पत्थरमारो थियो, जंहिंजे बचाव में पुलिस पिणु लाठीचार्ज कयो हुओ।
अहमदाबाद में गर्मीअ जे करे कार में लगी बाहि। अहमदाबाद में वरी गर्मी वधी वञण ते माण्हू परेशान आहिनि। तॾहिं सिंधु भवन रोड ते गर्मीअ जे करे कार में बाहि लॻण ते माण्हुनि में डुकदौड़ मची वई हुई। आईपीएल में हैदराबाद जी टीम पहुती फाइनल्स में। आईपीएल जी बी सेमीफाइनल मैच में हैदराबाद जी टीम कलकत्ता के शिकस्त ॾेई फाइनल्स में पहुचंदे हैदराबाद ऐं चेन्नई जे विच में फाइनल जी टक्कर थींदी। जामनगर में रिक्शा पलटी खाइण ते ॿिनि बालकनि जी थी मौत। जामनगर जे हाईवे ते ॿार भरियल रिक्शा पलटी खाई वेंदे रिक्शा में वेठल ॿिनि ॿारनि जी मौत थी हुई ऐं केतिरा घायल थिया हुआ। गांधीधाम पासे शराब भरियल ट्रेलर मारी पलटी। गांधीधाम पासे शराब भरियल ट्रेलर पलटी वञण ते रोड ते किरियल दारूअ जूं पेटियूं केतिरा माण्हू अची लुटे विया हुआ ऐं ट्रेलर जो ड्राइवर मौके तां गायब थी वियो हुओ। कंडला स्पेशल इकोनॉमिक जोन में लगी बाहि। कंडला में आयल सैज़ में कंहिं कारण सां बाहि लॻण ते बाहि जा धुआं ॾिसी माण्हुनि में डुकदौड़ मची वई हुई। बाहि में वॾो नुक़सान थियो हुअण जो मञण में अची रहियो आहे।
कच्छ जे विधायक जे विरोध में थियल स्लोगन जी जांच। कच्छ जे कांग्रेसी विधायक प्रद्युमन सिंह जाडेजा टोपी पाए रोज़ा छॾण ते सोशल मीडिया ते हुन जो विरोध थियण ते पुलिस पारां जांच शुरू कई वई आहे। भुज जी अदाणी हॉस्पिटल में ॿारनि जी मौत जी थी तपास। भुज में आयल सरकारी अदाणी हॉस्पिटल में 5 महीननि में 112 ॿारनि जी मौत थियण ते ॾिनल जांच जे आदेश ते गांधीनगर खां आयल टीम पारां जांच शुरू कई वई आहे। मोदी सरकार जा 4 साल पूरा थियण ते थी प्रेस कॉन्फ्रेंस। मोदी सरकार जा 4 साल पूरा थियण ते भाजपा जे अध्यक्ष अमित शाह प्रेस कॉन्फ्रेंस करे सरकार कयल कमनि जी ॼाण ॾिनी हुई। देश की राजनीति में भी बहुत सकारात्मक परिवर्तन भारतीय जनता पार्टी की सरकार लाई है। चुनावी सुधारों में बहुत पहल की गई है। डोनेशन की सीमा जो 20,000 थी, राजनीतिक दान की सीमा 20,000 कैश थी, उसको कम कर सिर्फ 2,000 रुपया किया है। चुनावी बॉन्ड के माध्यम से पारदर्शी चुनावी चंदे की पहल भारतीय जनता पार्टी की नरेंद्र मोदी सरकार ने किया है और ये सभी का नतीजा है कि आज देश में 20 सरकार नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में, भारतीय जनता पार्टी के नेतृत्व में एनडीए की बन रही है और देश का एक बहुत बड़े भूभाग पर भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं को जनता की सेवा करने का मौका देश की जनता ने किया है। मगर हम विगत लगभग 1 साल से एक आश्चर्यजनक परिवर्तन देश की राजनीति में देख रहे हैं। बार बार झूठ बोलना, झूठ बोलने की राजनीति, झूठ को जोर से बोलने की राजनीति, झूठ को सार्वजनिक रूप से बोलने की राजनीति का एक नया आरंभ मैं राजनीति के अंदर देख रहा हूं। मुझे लगता है कि 2019 के चुनाव तक इस प्रकार की राजनीति आगे बढ़ाने में विपक्ष ने एक निर्णय किया है। कांग्रेस पारां मल्हायो वियो सरकार जो विश्वासघात ॾींहुं। भाजपा सरकार 4 साल पूरा थियण ते खुशी मल्हाए रहियो आहे, तॾहिं कांग्रेस पारां सॼे देश में विश्वासघात ॾींहुं तरीक़े मल्हायो वियो हुओ। विसनगर में गंदो पाणी मिलण ते माण्हुनि में नाराज़गी। महसाणा जे विसनगर में पाणीअ सां गटर जी लाइन गॾु थी वञण ते माण्हुनि खे गंदो पाणी मिलण ते शहर में गुस्से जो माहौल छायो आहे।
મહેસાણા જે ફૂડ વિભાગ જે गोदाम में छापेमारी। મહેસાણા में आयल फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया जे गोदाम में राज्य सरकार जे वजन विभाग पारा छापेमारी करे जांच करण में आई हुई। मरकजी मंत्री मांडविया बोटाद जी वर्ती मुलाकात। मरकजी सरकार जा मंत्री मनसुख मांडविया बोटाद मार्केटिंग यार्ड जी मुलाकात वठी चणन जी थी रहियल खरीदीअ जो चितार वरतो हुओ। कश्मीर में भारतीय सेना 5 आतंकवादियों जो कयो खात्मो। कश्मीर में भारत में घुसी रहियल 5 आतंकवादियों ते गोलेबारी करे हुनन जो खात्मो करण ते पाकिस्तान में हलचल मची वई आहे। छोटा उदयपुर में सुजलाम सुफलाम योजना जो प्रारंभ। छोटा उदयपुर में मुख्यमंत्री विजय रूपाणीअ जे हथां सुजलाम सुफलाम योजना जो प्रारंभ करण ते केतिरा ई मंत्री ऐं आगेवान हाज़िर रहिया हुआ। पालनपुर में भाउ जी हत्या कंदड़ सगो भाउ थियो गिरफ्तार। पालनपुर में बनीअ जी ज़मीन मुद्दे थियल झगड़े में सगे भाउ खे गोली हणी उन जी हत्या कंदड़ सगे भाउ खे पुलिस पारां गिरफ्तार करण में आयो हुओ। भावनगर में बाइक चोर थिया गिरफ्तार। भावनगर में गोगा रोड ते रहंदड़ जुवान खे एसओजी पुलिस चोरी कयल बाइक से गिरफ्तार करे हुन वटां वधीक केतिरियूं चोरियल बाइक पिण कब्जे कयूं हुयूं। कच्छ में औरत ते हुमलो कंदड़ पति थियो गिरफ्तार।
कच्छ जे नारायण सरोवर में प्रेमिका सां मिलण लाइ न कंदड़ औरत ते हुमिलो कंदड़ पतीअ खे पुलिस पारां गिरफ़्तार करे तहक़ीक़ात शुरू कई वई आहे। नखत्राणा में शादीशुदा औरत कई आत्महत्या। नखत्राणा जे मफ़त नगर में रहंदड़ भारतीबेन नाले जी शादीशुदा औरत पाण खे भाई ॾेई आत्महत्या करण ते पुलिस पारां जांच शुरू कई वई आहे। भावनगर में दुष्कर्म कंदड़ जुवान खे 10 सालन जी थी सज़ा। भावनगर जे डसा जे जुवान खे औरत ते दुष्कर्म करण जे केस में भावनगर जी सेशंस कोर्ट पारां 10 सालन जी कैद जी सज़ा करण में आई आहे। इहो हुयूं अॼु जूं ख़बरूं। मां चांदनी नेवदाणी तव्हां सां विदा थी वठां। वरी मिलंदासीं सुभाणे। ॾिसंदा रहो सिंधी TV। जय झूलेलाल।